अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। नाब शामा ख़बर शामिल कयूं था। AK डायरीअ जी जाम साहब भरिसां जमड़ाऊ केनाल जे RD 60 वटां निकिरंदड़ पाणी जाम साहब शाख खे मुबैना गैर क़ानूनी बंदि करण ख़िलाफ़ आबादगारनि रांझन ख़ान शर, वाहिद बख्शर, अली ख़ान शर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाननि चयो त इरीगेशन अमलदारनि रिश्वत न ॾियण करे असांजी शाख बंदि करे छॾी आहे। शाख बंदि हुअण करे असांजा वणनि जा कायल फ़सुल सुकी रहिया आहिनि ऐं केतिरनि ई आबादगारनि खे पाणी न अचण करे वण जो फ़सुल काहे न आहिनि सघिया ऐं केतिरा ई आबादगार पाणी न अचण करे वण जो फ़सुल काहे ई न आहिनि सघिया ऐं असांजो ख़रीद कयल वण जो ॿिज पिणु ख़राब थी रहियो आहे। हिननि आला इख़्तियारनि ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त जमड़ाऊ केनाल ते मुक़रर राशि अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पुराणी जाम साहब शाख में पाणी ॾेई असां ग़रीबनि आबादगारनि सां इंसाफ़ कयो वञे। जेकर हिन शाख में पाणी न छॾियो वियो त सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।